अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं बेशक असां हिन क़ुरान में तरह तरह सां सम्झाइण जी कोशिश कई आहे त मन माण्हू नसीहत पिराइनि, पर उल्टो उहा नसीहत उन्हनि जे क़ुरान खां दूरी ऐं रुगो नफ़रत थी वधाए। क़ुरान खे ध्यान सां ॿुधण ऐं सम्झण बदिरां काफ़िर मुशरिक ऐं हिन ज़माने जा रोशन ख़्याल माण्हू उन खां ठहण ऐं भॼण लॻा आहिनि, बल्कि नफ़रत कनि था। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त जेकॾहिं उन्हनि जे मुताबिक़ अल्लाह सां गॾु ॿिया बि महबूद हुजनि हा त उहे उन्हनि जा महबूद अर्श जे मौला यानी मालिक ताईं चढ़ाई करण जो को रस्तो ॻोल्हे कढनि हा त जीअं संदसि खुदाईअ में शरीक थी ऐं उन जी हिकमत ऐं दानाईअ सां जोड़ियल निज़ाम खे दरहम बरहम कनि हा या को रखनूई विझनि हा। अल्लाह सुभान व तआला त उहो आहे जेको हर ऐब खां पाक आहे ऐं जेकी हू चवनि था तंहिंखां तमामु घणो मथाऊं यानी बुलंद ऐं बाला आहे। ऐं खेनि ॿुधाए त सतनि आसमाननि ऐं ज़मीन जेकी कुझु मंझंदि आहे यानी अर्श खां फर्श ऐं समुंड जे तरे ताईं से सभु संदसि पाकाई बयानु कनि था ऐं का बि अहिड़ी शइ न आहे जेका संदसि साराह सां गॾु संदसि पाकाई बयानु न करे रही हुजे। पर तव्हां संदसि तस्बीह यानी पाकाई बयानु करण जो अंदाज़ नथा सम्झो। बेशक उहो यानी अल्लाह हलीम ऐं गफ़ूर यानी वॾो बुर्दबार ऐं बेहद बख़्शणहार आहे। ऐं जॾहिं तूं क़ुरान पढ़ी थो त असीं तुंहिंजे ऐं आख़िरत जे न मञंदड़नि जे विच में हिकु पोशीदा या लिकियल पर्दो हायल करियूं था, यानी असांजो उहो कानून आहे जेको हक़ खां मुंहुं मोड़ींदो त उहो तौफ़ीक़ खां महरूम थी वेंदो ऐं पोइ असीं संदसि दिलि ते पर्दा विझंदा आहियूं त जीअं हू सम्झी ई न सघनि ऐं संदनि कननि खे हक़ जी आवाज़ ॿुधण खां ॿोड़ो करे छॾींदा आहियूं। तंहिं करे ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तूं क़ुरान में पंहिंजे अकेले रब जो ज़िक्र करी थो त हू नफ़रत विचां ठाह खाई ठिन भर फिरी वञनि था। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असीं उन्हनि जे उन नियत खे चङी तरह ॼाणियूं था जंहिं वक़्तु उहे तुंहिंजूं ॻाल्हियूं कन लाइ ॿुधनि था। दरअसल उहे छा ॿुधनि था ऐं असीं उन खां बि चङी तरह वाक़िफ़ आहियूं। जॾहिं उहे गुझूं सलाहूं कनि था ऐं जॾहिं उहे ज़ालिम चवनि था त तव्हां रुगो हिकु जादू कयल शख़्स जी ताबेदारी ऐं पैरवी करियो था। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिस त सही तो लाइ कहिड़ा कहिड़ा मिसाल ॾियनि था, बसि उहे गुमराह थी चुका आहिनि, तंहिं करे उहे हिदायत जो रस्तो लही ई न सघंदा। ऐं उहे चवनि था त छा जॾहिं असीं मरी ॻरी हॾा ऐं ज़रा ज़रा थी वेंदासूं ऐं मिटीअ सां मिली मिटी थी वेंदासीं त छा वाक़ई असांखे ज़रूर नई तरह ख़ल्क़ी उथारियो वेंदो। खेनि चयो त मिटी त छा, तव्हां जेकॾहिं पत्थर या लोह बि थी वञो तब बि तव्हांखे जीअरो कंदासूं। या खणी ॿी का मख़लूक थियो जेका तव्हांजे दिलि में पत्थरनि ऐं लोह खां बि वधीक सख़्त हुजे तब बि अव्हांखे पैदा कयो वेंदो। पोइ सिघो ई चवंदा त भला केरु असांखे मोटाईंदो यानी वरी पैदा कंदो। खेनि चयो त उहो ई जंहिं अव्हांखे पहिरें भेरे पैदा कयो हो, पोइ मज़ाक ऐं ठठोलीअ तौरु तो ॾांहुं कंधु लोॾींदा ईंदा ऐं पुछंदा त भला उहो कॾहिं थींदो। खेनि चयो त थी सघे थो त उहो वक़्तु क़रीब या वेझो अची थियो हुजे। ऐं ए ॿुधंदड़ ॿुधी छॾ, जंहिं ॾींहुं हू तव्हांखे पुकारींदो त तव्हां उन जो हमद यानी सना ऐं साराह कंदा, उन जे सॾ ते लब्बैक चवंदा, क़बरुनि मां निकिरी ईंदो ऐं भाईंदो त दुनिया में त को थोरो ई वक़्तु रहिया हुओ